नाज़रीन, कंबर में दुनिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो करे ॿिन्ही धुरनि मथां 90 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर तुफ़ैल चांडियो। जी तुफ़ैल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ही कंबर में दुनिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो PPMPA नवाब सरदार ख़ान चांडियो जे सरपंच जे हेठि गेबीदरो हाउस कंबर में थी गुज़रियो, जंहिंमें जेको आहे हिकु खून हिकु ज़ख़्मीअ जे जो ॾोह साबित थियण ते अब्दुल मालिक उर्फ़ भोलूअ जी धुर मथां मजमूई तौर ते 90 लख रुपया जेको आहे उहो दंड मुक़ररु कयो वियो। जॾहिं त हिन जिरगे में पंहिंजो अब्दुल जब्बार तुनियो खे जेको आहे पंहिंजो सोशल मीडिया ते दुनिया बिरादरी जे नेक मर्द इल्ताफ़ हुसैन तुनिया ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते खेसि तॾो मेड़ करे वञण जी जेको आहे उहा फ़तवा ॿुधाई वई ऐं हिन फ़तवा अचण खां पोइ धुरियूं जेको आहे उहो पाण में खेल थी वयूं। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही तक़रीबन 4 महीना अॻु दुनिया बिरादरी जी धुरियुनि विच में ॻोठ हनी में जेको आहे उहो जहिड़ो थी पियो हो, जंहिंमें जवाबदार पंहिंजो अब्दुल मालिक उर्फ़ भोलू तुनियो जी धुर पंहिंजो हिकु ॼणे सुधीर तुनिये खे जेको आहे मारे विधो हो ऐं पप्पू तुनियो जेको आहे उहो उन जहिड़े में ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंजो निबेरो अॼु PPMPA नवाब सरदार ख़ान चांडियो जे सरपंच हेठि थियो आहे ऐं उहे हिकु जे क़त्ल जो ऐं ज़ख़्मीअ जो ॾोह साबित थियण ते अब्दुल मालिक उर्फ़ भोलूअ जी धुर मथां मजमूई तौर ते 90 लख रुपया दंड मुक़ररु कयो वियो। जी तुफ़ैल, जी महिरबानी।